जारी है जारी रंदी साईं इब्राहिम अब्बासी के पानी सिटी स्कूल जारी रंदी मासूमा बिच जाके मासूमा बिच तमाम वॾी परेशानी ओला हैरत में आसान करे पनवाकल शहर के मेरान कॉलोनी वाले इलाके में मासूम निंगर है आबिद वलद नूरुद्दीन पठान जैसे धाड़ेल अगवा करे अॼु उनके 15 ॾींहं मुकम्मल थी विया आहिनि। सखर पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे जॾहिं उनजा वारस सख़्त परेशान आहिनि। अॼु पनवाकल प्रेस क्लब आॾो मासूम निंगर जे बाज़ियाबी जे लाइ वारसन सिविल सोसाइटी पारां अलामती बुख हड़ताल वारे कैंप ते सिगा शाख पनवाकल पारां यकजहती तौर शिरकत कई आहे। जो उन सां ॻाल्हि ॿोल कयो। एतिरा जेके से 2-3 हफ़्ता थी विया आहिनि त पुलिस जेको आहे टोल मटोल करे थी पई ऐं ख़ाली जेको आहे सो इनखे आसरा ॾिए थी पई ऐं वॾा एहतजाज थिया आहिनि। शहरनि मुज़ाहिरा कया आहिनि ऐं जेका ज़ाहिरा जंहिंजे घर में मासूम ॿार वियल हुजे उन्हनि माण्हुनि जी छा हालत हूंदी। सो पुलिस खे ऐं इंतिज़ामिया खे असां ॾिसूं था त को जेको आहे उनजे कख ते कन ते जूअं कोन थी चुरे पई। तंहिं करे असां मुतालबो कयूं था त मासूम खे जल्द खां जल्द जेको आहे बाज़ाब करायो। हूँ तो अमन अमान की सूरत हाल का सुठी कोन्हे पर पनवाकल में आए ॾींहं ते ही जो आहे तमामु अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे जंहिंमें हिकिड़ो मासूम ॿारड़े खे जेको आहे अगवा कयो वियो आहे। सिंध ग्रेजुएट एसोसिएशन अॼु उन्हनि सां गॾु यकजहती तौर ते हिते गॾु आहे। जेको आहे सो पनवाकल सिटी ऐं उनजी पसगिर्द आई हिकिड़े अज़ाब मां गुज़रूं था। को माण्हू कंहिंजी इज़त महफ़ूज़ नाहे। कॾहिं मोटरसाइकिलियूं जेके आहिनि उहे खसियूं थी वञनि पियूं, कॾहिं माण्हू अगवा था कया वञनि, कॾहिं कंहिंखे ब्लैकमेल कयो वञे थो। हीउ सिलसिलो बंदि थिए ई कोन थो ऐं असांजी इंतिज़ामिया खां पुरज़ोर अपील आहे त हीउ मासूम जेको नंढड़ो असांजे पनवाकल मेरान कॉलोनी मां अगवा थी वियो आहे उनखे जल्दी बाज़ियाब करायो वञे। असां साईंअ सां गॾु हिन कैंप ते आया आहियूं ऐं असां गॾु आहियूं पूरो पनवाकल ऐं असां सिटी स्कूल जे तरफ़ां जेको आहे सो साईंअ सां अॼु जेको आहे सो हिकिड़ो वचन कयूं था त हर मोड़ ते ॾुख में सुख में असां साईं सां गॾु आहियूं। हिकु छोकिरो असांजो अॻियां थियल आहे सिंध जो ऐं आहे बि ग़लति ऐं सिंधू कैनाल जेके बंदि कया विया आहिनि इहो बिल्कुलु नाजाइज़ आहे ऐं इन लाइ असां सिटी स्कूल वारनि इहा कैंपेन रखी आहे। बनणु न थिए असां सभु हिननि दोस्तनि सां जेके हिते बुख हड़ताल ते वेठा आहिनि हिननि सां गॾु आहियूं। कल्ह बि हिननि सां गॾु हुआसीं, अॼु बि गॾु आहियूं। हीउ ॿार जेको आहे उहो सिर्फ़ु इन्हनि पठाणनि जो न आहे पर पनवाकल जे सभिनी शहरनि जो जेको आहे पनवाकल इलाइक़े जे सभिनी माण्हुनि जो हीउ ॿार आहे। हीउ ॿार खणणु, हीअ अगवा जो वारदातूं, हे चोरियूं, हे बदमाशूं हिकिड़ी वॾी साज़िश आहे। असांजे हिन इलाइक़े जी ख़ुशहाली खे ख़तमु करण जे लाइ उहा वॾी हिकिड़ी साज़िश आहे। असां माण्हुनि जो जेको आहे सो शऊर जेको आहे उहो घुटण जे लाइ तो असां मुतालबो था कयूं सरकार खां त उहा संजीदा थिए ऐं एसएसपी साहिबु जेको धरणे में वाइदो करे वियो उन वाइदे खे पूरो करे ॿारड़ो जेको आहे पंहिंजे वालिदेन ताईं पहुचाए। वॾी महिरबानी असां सार वक़्तु गॾनि त असांजा छोकिरो अॼु 15-16 ॾींहं थिया आहिनि गुम थिया आहिनि। हांजा को हाल अहवाल न आहे। ॿियो एसएसपी असां सां वाइदो कयो आहे कॾहिं 12 कलाक, कॾहिं 24 कलाक, कॾहिं 48 कलाक हांजा आसरनि में वेठा आहियूं। पोइ ॾिसूं हाणे तव्हांजे साम्हूं वेठा आहिनि, सॼा हाल अहवाल तव्हांजो साम्हूं आहे। अफ़सोस सां चवणो थो पवे त हिन सिंध धरती जेका अमन जी धरती हुई ऐं प्यार ऐं मोहबत जी धरती हुई, महिमान नवाज़ धरती हुई ऐं उन खे जेको आहे चीर फाड़ कनि पिया था, उन जी रत वहाइनि था पिया, उन्हनि जे ॿारनि खे अगवा कनि था पिया ऐं का बि अहिड़ी ॻाल्हि हिफ़ाज़त में कोन्हे। असां पाण सभई को बि माण्हू पाण खे महफ़ूज़ नथो सम्झे ऐं ही सभु बुरायूं अची गॾु थियूं आहिनि। ॿार बि अगवा थियनि त पिया था, के नाल बि ठहनि था पिया, बुख बि मारियो थो वञे, माण्हुनि खे बि खॼो थो वञे ऐं मूंखे लॻे थो त पोइ इहे माण्हू बंदूकूं खणी असांजे घरनि ते अची बीहंदा। 1988 खां वठी पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। हिन महिल ताईं अमन अमान बहाल न करे चुका आहिनि। तव्हांखे ख़बर आहे सखर मों संगरार मों प्रिया कुमारी अगवा थियल आहे, 3 साल थी विया आहिनि। MP MNA खे ख़बर आहे, तक जा चूंडियल नुमाइंदनि खे ख़बर आहे त कहिड़ो अगवा करे वियो आहे। हाणे ताज़ो आबिद शाह अगवा थी वियो आहे। इलाइक़े हिते तक जे नुमाइंदनि खे ख़बर आहे त कंहिं अगवा कयो आहे। उहे ई धाड़ेल इन नुमाइंदनि जा इस्तक़बाल कंदा आहिनि हथियारनि सां। जी हैरत जी ॻाल्हि आहे त 15-16 ॾींहं थी चुका आहिनि मासूम गुलरो अगवा थियल आहे। SSP साहब चए थो त पुलिस इंतज़ामिया चए थी त बिल्कुलु ॿार असां ईअं सम्झो असां वटि आहे, अॼु ॾियूं था, सुबुह ॾियूं था
सम्झ में नथी अचे उहो कहिड़ी कुवत आहे जो तव्हां हिकिड़ो नंढिड़ो ॿारु तव्हांखे ख़बर बि आहे हिकिड़ो गिरोह आहे फिलां वटि आहे त तव्हां रिकवर छो नथा करे सघो। इंतिहा आहे ज़ुल्म जी, मासूम ॿार अगवा करणु, केनाल ठाहिणु, सम्झ में नथो अचे। हे पंजाब असांखे सम्झो त असां तव्हांजा वॾा ॿाहिरि आहियूं, पर पंहिंजे बोड़ असांजे बोड़ में मिलाए असांजो बोड़ बि खाई था वञनि, ॾाढो ख़्यालु कोन था कनि। ऐं इहा जेकी बदमनी आहे इहा हाणे हद खां वधंदी थी वञे, इनखे बुंजो ॾियणु तमामु ज़रूरी आहे। पनवाकल शहर के मेहरान कॉलोनी वाले इलाके में मासूम निंगर है आबिद पठान वाला नूरदीन पठान जैसे धाड़ेल अगवा करे अॼु 15 ॾींहं मुकमिल थी विया। खेस सखर पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। अॼु पनवाकल प्रेस क्लब आॾो वारसन सिविल सोसाइटी पारां जेके अलामती बुख हड़ताल वारे कैंप आहे जिते सिगा शाख पनवाकल पारां अॼु पहुची करे जेका अॻवाणनि पहुची करे यकजहती तौर हमदर्दी कई आहे। अॻवाणनि जो इहो चवणु आहे त असां IG सिंध DIG सखर SSP सखर का इहो मुतालबो था करियूं त मासूम निंगर जेके 15 ॾींहं गुज़री विया आहिनि उनखे बाज़ियाब करायो वञे। कैमरामैन नईम ड्रेव सां गॾु मुनीर ड्रेव KT न्यूज़ पनवाकल।